मीर हासिल बज़ंजो। मशहूर सियासतकार मीर हासिल बज़ंजो 3 फरवरी 1958 में मीर गौस खान बज़ंजो जे घर नाल बलूचिस्तान में ॼाओ। शुरूआती तालीम नाल मां हासिल कयईं। उन बैदि इस्लामिया हाई स्कूल ऐं गवर्नमेंट कॉलेज कोयटा में पढ़ियो। ग्रेजुएशन ऐं मास्टर फ़लसफ़े में कराची यूनिवर्सिटी मां कयईं। मीर हासिल बलोच स्टूडेंट फेडरेशन जे प्लेटफार्म तां सियासत जी शुरूआत कई। वो मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि में रहियो। MRD तहरीक में बि भरपूर किरदारु अदा कयईं। वालिद जी वफ़ात खां पोइ वॾे भाउ मीर बज़ंजो सां गॾु पाकिस्तान नेशनल पार्टी में फ़ाल किरदारु अदा कयईं। मीर हासिल 1990 1997 में क़ौमी असेंबली जो मेंबर ऐं 2009 में बलूचिस्तान मां सेनेटर चूंडियो। मीर हासिल 20 अगस्त 2020 ते वफ़ात करे वियो।